Warm and heartily welcome at Chetanipad YouTube channel. Thanks for watching. And friends, Assalamu alaikum and once again welcome on Chetanipad YouTube channel. मां सभी फ्रेंड्स के पंहिंजे YouTube चैनल ते भली कार चवां थो। दोस्तों काफ़ी फ्रेंड्स जेके मूंखे मुंहिंजा अॻे वारा जेके भी वीडियोज़ हुआ उन में काफ़ी कमेंट्स आया आहिनि त साईं तव्हां एडजेक्टिव जे हवाले सां थोरो वधीक ॿुधायो ऐं एडजेक्टिव खे थोरो वेल डिफाइन कयो। त अॼु जे वीडियो में पाण एडजेक्टिव खे थोरो सुठे नमूने डिस्क्राइब कंदासीं ऐं एडजेक्टिव खे बिल्कुलु जेका बेसिकली असां कंदासीं त एडजेक्टिव छा आहे ऐं एडजेक्टिव कीअं कंहिं नाउन या प्रोनाउन खे डिस्क्राइब करे थो। त अचो त वीडियो खे स्टार्ट कयूं। अॼु जो असांजो टॉपिक आहे एडजेक्टिव। काफ़ी जेके दोस्त इन खे एडजेक्टिव पढ़ंदा आहिनि, एक्चुअली इन जी प्रोनाउंसिएशन आहे एडजेक्टिव। त एडजेक्टिव जेका छा कंदो आहे, एडजेक्टिव इन जी डेफिनेशन इहा थींदी त एडजेक्टिव describes quality। अब इस क्वालिटी का कुछ आए दो एंड disquality। adjective describes quality and disquality of any can be sentence, noun or pronoun। ओके, एडजेक्टिव छा थो करे, सिर्फ ऐं सिर्फ सेंटेंस में कंहिं बि नाउन या प्रोनाउन जी क्वालिटी या डिसक्वालिटी ॿुधाए थो। छा थो करे, एडजेक्टिव डिस्क्राइब लफ़्ज़ जी माना है वज़ाहत करण। एडजेक्टिव डिस्क्राइब्स क्वालिटी यानी खूबी एंड ऐं डिसक्वालिटी मींस खामी। डिसक्वालिटी मींस खामी ऑफ एनी नाउन और प्रोनाउन। कंहिं बि नाउन या प्रोनाउन जी इन दी सेंटेंस जुमले में वो पार्ट में कोन लिखियो आहे त इन खे सिंपली पाण चवंदासीं एडजेक्टिव हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे, अहिड़ा लफ़्ज़ आहिनि पार्ट ऑफ स्पीच में। और मूं तव्हांखे उन ॾींहुं ॿुधायो त पार्ट ऑफ स्पीच यानी ॻाल्हाइण जा हिसा त लैंग्वेज में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा लफ़्ज़ आहिनि। कुझु लफ़्ज़ नाउन आहिनि, कुझु जेके लफ़्ज़ उहे प्रोनाउन आहिनि, कुझु जेके पंहिंजा कंजक्शन आहिनि, कुझु जेके प्रीपोजिशन आहिनि, कुझु एडजेक्टिव आहिनि। त लैंग्वेज में रुगो जेके लफ़्ज़ नाउन बि कोन आहिनि, रुगो नाला बि कोन आहिनि। असां काफ़ी जेके मिसाल पूरो लेसन पढ़ंदा आहियूं हुन में नाला ॿ टे हूंदा आहिनि। मिसाल तौर असां जेका सबक़ पढ़ूं पाकिस्तान जो, उन में असांखे हिकिड़ो नालो दियो पाकिस्तान जो। पाकिस्तान जो 1947 में आज़ादु थियो। क़ायद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना ने पाकिस्तान खे आज़ादु करायो। त ॿियो जेका नाम थियो क़ायद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना। हाणे ॿिया बि लफ़्ज़ अचनि पिया त ॿिया लफ़्ज़ हूंदा आहिनि, उहे डिफरेंट पार्ट ऑफ स्पीच हूंदा आहिनि। त हिकिड़ो पार्ट ऑफ स्पीच जो हिस्सो एडजेक्टिव आहे। एडजेक्टिव छा थो करे, कंहिं बि नाउन ऐं प्रोनाउन खे नो कम ॾेखारे थो। नाउन ऐं प्रोनाउन जी क्वालिटी ऐं डिसक्वालिटी ॿुधाए थो। क्वालिटी माना खूबी, डिसक्वालिटी माना खामी। डिसक्वालिटी खामी ऐं क्वालिटी खूबी, गुण ऐं अवगुण, गुण ऐं अवगुण असांखे ॿुधाए थो। उहो कीअं ॿुधाए थो, एग्जाम्पल आहे ही मूं तव्हांखे ॿुधायो। ही सिर्फ़ ऐं सिर्फ़ नाउन ऐं प्रोनाउन जी क्वालिटी ऐं डिसक्वालिटी ॿुधाए थो। जहिड़े तरीक़े सां वर्ब कंहिं बि नाउन ऐं प्रोनाउन जो कमु ॾेखारियो थिए, हिन जो कमु सिर्फ़ छा आहे, कंहिं बि नाउन या प्रोनाउन जी क्वालिटी ऐं डिसक्वालिटी ॿुधाइण। हिन जो कमु वर्ब वांगुरु कोन्हे। वर्ब जो कमु आहे कमु ॾेखारण, नाउन ऐं प्रोनाउन जो कमु ॾेखारण। मिसाल तौर हिते आहे अली प्ले गेम। त हिते ही प्ले आहे, ही वर्ब आहे, कंहिंजो कमु ॾेखारे थो, नाउन जो। अली छा आहे, नाउन आहे। त हिते प्ले जेका ही वर्ब आहे, जब अली रांदि खेॾे थो त ही बि हिकिड़ो लफ़्ज़ आहे। ही बि हिकिड़ो छा आहे, लफ़्ज़ आहे। लफ़्ज़ माना लेटर मिली हिकिड़ो लफ़्ज़ ठाहींदा आहिनि, PLAY। इन्हनि चइनि अखरनि मिली हिकिड़ो लफ़्ज़ ठाहियो आहे ऐं ही लफ़्ज़ आहे पार्ट ऑफ स्पीच में वर्ब। ऐं वर्ब छा पियो करे, नाउन जो कमु ॾेखारे पियो। छा पियो ॾेखारे, कमु ॾेखारे। पर एडजेक्टिव इन प्ले वांगुरु अहिड़ा लफ़्ज़ आहिनि पर हू कमु कोन ॾेखारींदा। हू कंहिं बि नाउन जी क्वालिटी ऐं डिसक्वालिटी ॿुधाईंदा। क्वालिटी एंड डिसक्वालिटी ॿुधाईंदा। एग्जाम्पल आहे साॻियो हुते वर्ब जो, हिते असां एडजेक्टिव खणूं था। मिसाल तौर आहे इरफान। इरफान हिकिड़ो पार्ट ऑफ स्पीच में छा आहे, नाउन। इरफान इज अ गुड बॉय। इरफान छोकरो है, इरफान नाउन है, बॉय नाउन है, पर गुड
ही एडजेक्टिव है ही छा है एडजेक्टिव है मूं मथा डेफिनेशन क्लियर कट ॿुधाए थी त एडजेक्टिव एड़ा लफ़्ज़ आहिनि जेके सेंटेंस में कंहिं बि नाउन और प्रोनाउन जी क्वालिटी एंड डिसक्वालिटी ॿुधाइनि था त ही इरफान नाउन है हिते चए तो ना इरफान जी क्वालिटी छा है गुड इरफान जी क्वालिटी छा है गुड चए तो इरफान सुठो छोकरो है हिते इरफान जो कम ज़ाहिर कोन पियो थिए हिते इरफान जी क्वालिटी ज़ाहिर थिए पई छा में ज़ाहिर थिए क्वालिटी ॻाल्हि समझ में आई हिते ॾिसो को बि इरफान जो कम कोन्हे हिन जुमिले में इरफान कम को करे तो न हिन जुमिले में इरफान हिकिड़ो नाउन आहे हिते हिन जुमिले में इरफान जी क्वालिटी ॿुधाइजे पई त इरफान हिकु छोकरो आहे पर सुठो आहे सुठो हिते असां हिन जी बैड क्वालिटी लिखूं था त असां हिते छा कयूं आहे असां चवां इरफान इज बैड बॉय इरफान हिकु गंदो छोकरो आहे ख़राब छोकरो आहे त ही थी वई हिन जी डिसक्वालिटी गुड आहे क्वालिटी एंड बैड आहे डिसक्वालिटी ओके त एड़े तरीके से हर एडजेक्टिव जुमले में कहीं न कहीं नाउन या प्रोनाउन जी क्वालिटी या डिसक्वालिटी ॿुधाईंदो ऐं जिथे भी एडजेक्टिव हूंदो हुते नाउन या प्रोनाउन भर में लाज़मी हूंदो इहो ॻाल्हि यादि रखिजो नाउन या प्रोनाउन लाज़मी हूंदो इहा डेफिनेशन आहे हो तव्हां खे लिखी छॾी आहे असां वरी हिकु ॿियो एग्जांपल वठूं था मिसाल तौर आहे सिमार बॉय बॉय छा आहे नाउन चलो नंढो छोकरो छोकरो आहे पर नंढो आहे त ही हिन जी क्वालिटी आहे हिकिड़ी ये हिन जी छा आहे क्वालिटी आहे मतलब एडजेक्टिव मिनिमम छा थो करे असां खे कलर ॿुधाए थो शेप ॿुधाए थो नंबर ॿुधाए थो माने अहिड़े तरीक़े सां एडजेक्टिव असांखे मुख़्तलिफ़ शयूं ॿुधाए थो पर नाउन ऐं प्रोनाउन जी नाउन ऐं कलर में जेके भी रंग अचनि था उहे सभु एडजेक्टिव आहिनि हू छा आहिनि एडजेक्टिव आहिनि मिसाल तौर ही मार्कर आहे हिकिड़ी मार्कर छा आहे पार्ट ऑफ स्पीच में नाउन आहे ऐं चओ ब्लैक मार्कर ब्लैक हिन जी क्वालिटी आहे मार्कर आहे पर इहा ब्लैक कलर जी आहे इहा हिन जी छा आहे क्वालिटी आहे त हर नाउन जी कलर त लाज़मी कोन को हूंदो त रंग तव्हांजा जेके बि आहिनि उहे खाली रंग हूंदो त हिकिड़ो नालो आहे मिसाल तौर आउं चवां थो तव्हांखे ही लफ़्ज़ रेड त ही नाउन आहे छाकाणि त ही ॾाढो रंग इन लफ़्ज़ जो नालो आहे पर ही हिकड़ी वॾी लेवल आहे पर इन सां गॾु नाउन हूंदो त ही एडजेक्टिव थींदो मिसाल तौर रेड पेन ही थी वई नाउन ही थी वई एडजेक्टिव चए थो पेन आहे पर उहा ॻाढ़ी आहे त हिन जी ही क्वालिटी थी वई त मूं तव्हांखे इहा चयो त जिथे बि नाउन हूंदो हुते जिथे एडजेक्टिव हूंदो उन सां गॾु नाउन या प्रोनाउन लाज़मी हूंदो इसीलिए असां एग्जांपल वरता नाउन जा हाणे प्रोनाउन जी ये क्वालिटी कीअं थो ॿुधाए मिसाल तौर आहे असां हिते ॿियो एग्जांपल वठूं था मिसाल तौर आहे ही छा आहे ही प्रोनाउन आहे पाण चऊं था ही इज ऑनेस्ट टीचर ठीक है ही प्रोनाउन है चलो ही आहे पर ऑनेस्ट मास्टर है ही आहे तो मास्टर पर छा आहे मास्टर केड़ा ऑनेस्ट ऑनेस्ट माने ईमानदार ऑनेस्ट माने ईमानदार त ही इने जी क्वालिटी आ ही इने जी जाती क्वालिटी पर हिते सा डिस ॾेई छॾूं डिसऑनेस्ट त ही इने जी डिसक्वालिटी ठीक आ ही थी इने जी डिसक्वालिटी त हाणे ॻाल्हि समझ में आई एड़े वाले सा नाउन जेका हुंदो वो कंहिं बि और एडजेक्टिव कंहिं बि नाउन और प्रोनाउन जी असां के सेंटेंसेस में क्वालिटी और डिसक्वालिटी ॿुधाए थो हाणे नंबर कीअं थो ॿुधाए हिते असां हिकिड़ो ॿियो एग्जांपल वठूं था ही छा आहे 2 नंबर आ 2 माने 2 मार्कर्स छा आहे नाउन आहे नालो आहे तो मार्कर्स जेके असां टच करे सघूं था ई हिकिड़ो नालो आहे त ही चयो मार्कर्स आहिनि पर ॿ आहिनि ई हिन जो नंबर आहे ई हिन जो नंबर आहे चयो ॿ मार्करूं माना ही मार्कर ॿ आहिनि त अहिड़े तरीक़े सां एडजेक्टिव छा थो करे डिस्क्राइब करे थो क्वालिटी एंड डिसक्वालिटी या उन जो नंबर ॿुधाए थो या उन जो शेप ॿुधाए थो या कलर ॿुधाए थो त जेके बि रंग आहिनि उहे छा आहिनि एडजेक्टिव आहिनि मिसाल तौर असां पेन हिकिड़ो नाउन आहे पंहिंजो ना वाइट पेन
अच्छो पको त इहा फैन जी क्वालिटी थी वई ठीक है। पाण चऊं गर्ल पर चऊं ब्लाइंड गर्ल त ब्लाइंड माना अंधो अंधी छोकरी छोकरी आहे पर अंधी आ यानी कि डिस्क्वालिटी आ चाहे डिस्क्वालिटी आ समझ आयो। क्लेवर बॉय होशियार छोकरो बॉय नाउन आहे पर क्लेवर इहो ने जी छाए डिस्क्वालिटी सॉरी टू से क्वालिटी आ समझ आयो। एड़े तरीके से एडजेक्टिव छा तो करे कहीं भी नाउन और प्रोनाउन जी असा के सेंटेंसेस में क्वालिटी डिस्क्वालिटी नंबर कलर शेप वगैरह बुधाए तो शेप बुधाए तो अवेस कम हियर त असा ॾिसो ही अवेस है कम ते अवेस जेका बॉय आ चाहे बॉय पान चौंदा अवेस इज स्मॉल बॉय पान चौंदा स्मॉल बॉय माना नंढो छोकरो बॉय आहे पर स्मॉल जेका आहे इने जी क्वालिटी माना इने जी जेका एडजेक्टिव आ ठीक आ क्वालिटी आहे इने जी हिकड़ी ओके। बियो हिकड़ो डिगो वाड़ो अचे तव्हां अचो कम त ॾिसो ही इन सां डिगो आ आहिनि ॿई नाउन पाण चवंदा स्मॉल बॉय हिन छा चवंदासीं टॉल बॉय डिगो छोकरो नंढो छोकरो डिगो छोकरो आहिनि ॿई नाउन पर ही डिगो आ इने जी क्वालिटी आ ही नंढो आ इने जी क्वालिटी आ ही नंढो आ वॾो आ स्मॉल बॉय यंग बॉय ओके। एड़े तरीके से एडजेक्टिव ओके गो बैक वीडियो खत्म थी वई कोन थियो पार्ट निकरी वेंदा। हेलो फ्रेंड आई होप तव्हांजी वीडियो पसंद आयो हूंदो तव्हांखे वीडियो केतिरो पसंद आयो आहे तव्हां कमेंट्स में लाज़मी ॿुधाईंदो ऐं एडजेक्टिव जे हवाले सां तव्हांजे ज़हन में का ॿी अञा ॻाल्हि आहे या तव्हांखे को सुवाल आहे त तव्हां मूंखां लाज़मी कमेंट्स में शेयर कंदा। मिलूं था कंहिं वीडियो में तेसीं ताईं जे लाइ इजाज़त।